दोस्तों माले प्रश्न तांगा गदाया एक नए उन्वान ताजे साम्हूं अची चुको हूंदो। हर्फ जर, हर्फ जुमलो ऐं हर्फ निदा। अॼु असांजो तमामु नंढो उन्वान आहे। इन उन्वान खे सम्झंदासीं ऐं इन सां गॾु ई असांजा अॼु ॻाल्हाइण जा 8 हर्फ जेके आहिनि उहे पूरा थींदा। ठीकु आहे। इहो जीअं ई असांजो लेक्चर पूरो थींदो इन सां गॾोगॾु असांजे ॻाल्हाइण जा जेके 8 हर्फ आहिनि अॼु उहे बि पूरा थींदा ऐं उन खां पोइ असां ज़माननि ते ईंदासीं त ज़माना छा आहिनि ऐं ज़मान छा खे थो चइजे। असां ज़मान जे मुतालिक़ ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे। ऐं उन्हनि में बि इहे शयूं अचिणियूं आहिनि तंहिंजे करे ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ अॼु पूरा थियणा आहिनि। अचो त असां इन जे मुतालिक़ हलूं था ऐं तमामु सोले नमूने सां जेके डेफिनेशंस आहिनि उन जे बुनियाद ते ऐं जुमलनि जे जोड़ जक ते ईंदासीं त जुमला कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कीअं कीअं आहिनि उन्हनि खे ॾिसूं था असां। ठीकु आहे। हर्फ सभ खां पहिरियों असां अचूं था हर्फ ते त हर्फ छा आहे। हर्फ उन लफ़्ज़ खे चइजे थो। ॾिसो हिते वज़ाहत अचे थी। हर्फ उन लफ़्ज़ खे चइजे थो जो जुमले में इस्म या ज़मीर जो लाॻापो ॿियनि लफ़्ज़नि सां ॾेखारे ॿिनि लफ़्ज़नि जुमले जे ॿियनि भाङनि या ॿिनि जुमलनि खे कढे या करे इस्म ऐं हर्फ या तौहीन जी माना निकिरे। ठीकु आहे। इहे शयूं इन्हनि खे हर्फ चइजो। इहे गॾियल हूंदा जंहिंमां इहे सभई मक़सद निकिरंदा जेके आहिनि। नंबर ते हिते ख़ुदि लफ़्ज़ जो हिकु जुज़ो हूंदो आहे पर छाकाणि त लफ़्ज़ हिते हिकु ख़ासि सूरत में इस्तेमालु थिए थो तंहिं करे उनखे हर्फ सॾिजे थो। केतिरा ई दोस्त असां जॾहिं शुरूआत कई हुईसीं तॾहिं पुछनि पिया ऐं में खे असां इन्हनि खे छा हर्फ चऊं या लफ़्ज़ चऊं। इन्हनि खे असां अॼु सम्झंदासीं त इहे लफ़्ज़ जेके आहिनि बक़लम लफ़्ज़नि खे हर्फ चइबो। ठीकु आहे। इहे हर्फ आहिनि छाकाणि त किन बि ॿिनि लफ़्ज़नि ॿिनि जुमलनि ॿिनि भाङनि खे पाण में ॻंढिनि था इन्हनि जे करे इन्हनि खे हर्फ चइबो आहे। ठीकु आहे। हाणे अॻिते वधूं था असां। हर्फ जा क़िस्म। हर्फ जा क़िस्म हेठि बयान कजनि था। हर्फ जर, हर्फ जुमलो, हर्फ निदा। हूअं त हर्फ जा ॿिया क़िस्म बि आहिनि पर आम तौर ते जेके घणे खां घणा इस्तेमालु कया वेंदा आहिनि इहे 3 हर्फ इस्तेमालु कया वेंदा आहिनि जंहिंजे करे असां चऊं था इन्हनि 3 जुमलनि ते ऐं 3 लफ़्ज़नि खे जी बुनियाद ते इस्म या ज़मीर जे पुठियां अचे ऐं उन जो लाॻापो ॿियनि लफ़्ज़नि सां ॾेखारे तंहिंखे हर्फ जर चइबो आहे। उहो लफ़्ज़ या ज़मीर जो लाॻापो ॿियनि लफ़्ज़नि सां ॾेखारे खे हर्फ। ठीकु आहे। कीअं असां हिन खे अञा वधीक सम्झंदासीं। मेज़ ते किताब आहे। जुमला तव्हांजे साम्हूं अचनि था पिया। इन्हनि जुमलनि तां तव्हां मूंखे ॿुधाईंदा वेंदो त कहिड़ो जेको आहे लफ़्ज़ हर्फ जर जे तौर ते इस्तेमालु थियो आहे जंहिंखे असां हिते चऊं था त इहो हर्फ जर आहे जेको असांजे में इन जुमले में इस्तेमालु थियो आहे। ठीकु आहे। मेज़ ते किताब आहे। खीसे में 5 रुपया आहिनि। तव्हांखे छा घुर्जे। घर मां हींअर ॿाहिरि निकितो आहियां। तव्हां सां ॿियो केरु आहे।
हिन जे लाइ हर हिक खे हमदर्दी आहे। मूं वटि हिकु किताब आहे। असां ताईं अचण में घणो वक़्तु लॻंदव। असां खां सवाइ ॿियो मुंहिंजो अव्हां खां सवाइ ॿियो मुंहिंजो केरु आहे। अव्हां जे वास्ते मूंखे इज़त आहे। इन लफ़्ज़नि में जेके जुमला आहिनि कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हरफ जर जे तौर ते इस्तेमाल थिया आहिनि। अव्हां कमेंट करे वठो जेसिताईं मोबाइल जी इंटरनेट सही नथी हले मां इन खे सही सां कनेक्ट करे वठां। 1 मिंट तव्हां वटि आहे, तव्हां इन जो जवाब मूंखे ॾियो त ही जेके लफ़्ज़ आहिनि उहे हर्फ़ जर जे तौर ते इस्तेमाल थिया आहिनि। कमेंट भी करण खे मोड अचनि पिया था। मोड जल्दी सां इंटरनेट अची वेंदी मोबाइल में उन सां मैसेज ईंदा। मां तव्हां चेक कंदुमि त कंहिं असांखे रिप्लाई ॾिनो आहे। हरफ जर जा जुमला जिन खे मां वरायां थो। मेज़ ते किताब आहे। मेज़ ते किताब आहे। खीसे में 5 रुपया आहिनि। तव्हां खे छा घुर्जे। घर मां ॿाहिरि निकितो आहियां। तव्हां सां ॿियो केरु आहे। हुन जे लाइ हर हिक खे हमदर्दी आहे। मूं वटि हिकु किताब आहे। मूं वटि हिकु किताब आहे। घणो अव्हां खां सवाइ ॿियो मुंहिंजो केरु आहे। अव्हां जे वास्ते मूंखे इज़त आहे। ये किस्मती है मुझे मोबाइल में इंटरनेट सही नथी हले तव्हां जो मां कमेंट रीड नथो पियो करे सघां। मुरक्कब हर्फ जर जे शुरू थींदी सां वरी वटि मुटी ईंदासीं। वॾनि जे अॻियां ख़ामोश रहिजे। जे पुठियां तुंहिंजे पुठियां केरु आहे। जे विच में अव्हां जे विच में केरु आहे। जे साम्हूं हिन स्कूल जे साम्हूं मस्जिद आहे। खां पोइ अव्हां खां पोइ मुंहिंजो वारो आहे। खां सवाइ तव्हां खां सवाइ मां कोन वेंदुसि। ये जेके भी आहिनि ये सभई मुरक्कब हर्फ जर आहिनि। हर्फ जर जेको किन ॿिनि लफ़्ज़नि खे जोड़े या ॿिनि शयुनि खे पाण में जोड़ींदो आहे। उन्हनि ॿिनि इस्म मेज़ ऐं किताब इस्म आहिनि। इन ॿिन्ही इस्मनि खे जोड़े थो। उनखे चवंदा खीसे ऐं 5 जोड़े थो तो जो ज़र्फ़ खे बि गॾु थो। ठीकु आहे। अहिड़ो तव्हांखे छा घुर्जे खे ज़ाहिर करे थो। घर मां हींअर घर मां हींअर ज़र्फ़ खे ज़ाहिर करे थो ऐं घर इस्म खे ज़ाहिर करे थो। इन्हनि शयुनि सां जेके इस्म ज़मीर या ज़र्फ़ सां गॾिजी किन शयुनि खे ज़ाहिर कनि उन्हनि खे असां हर्फ़ ठीकु आहे। हर्फ़ जर ते असां ॿीहर मोटी चऊं था हिकु दफ़ो त असां उनखे छा चऊं था। इहे मुरक्कब आहे माना पिता आहिनि जंहिंजे करे इनखे असां चऊं था त मुरक्कब हर्फ़ जर। वरी असां उनखे पढ़ूं था। जे अॻियां वॾनि जे अॻियां ख़ामोश रहिजे। जे पुठियां तुंहिंजे पुठियां केरु आहे। जे विच में अव्हां जे विच में केरु आहे। जे साम्हूं हिन स्कूल जे साम्हूं मस्जिद आहे। खां पोइ अव्हां खां पोइ मुंहिंजो वारो आहे। खां सवाइ तव्हां खां सवाइ मां कोन वेंदुसि। ठीकु आहे।
ये मुरकब हरफ जर है मोड कमेंट्स तव्हां कंदा हूंदो मोड सही सां कोन था पुॼनि पिया जंहिंजे करे मां अॼु तव्हां खां मदद पायां नथो पढ़ी कान थो पियो सघां खां अॻु असां इन अॻु पहुची वेंदासीं ठीकु आहे हाणे अचो इन्हनि जुमलनि में ते में खे मां सां लाइ वटि ताईं खां सवाइ ऐं वास्ते इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके जुमलनि में इस्मनि ऐं ज़मीरनि जे फौरन पुठियां पर उन्हनि सां गॾिजी पंहिंजी जाइ वठी बीठा आहिनि उहे लफ़्ज़ ॿिनि इस्मनि या इस्म ऐं ज़मीर या इस्म ऐं ज़र्फ़ जे विच में लाॻापो ॾेखारनि था तंहिंजे करे असां इनखे चवंदा आहियूं त इहे जेके बि आहिनि इहे हर्फ़ जर आहिनि जेके असांजे हाणे तंहिं करे उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म या ज़मीर जो फौरन पुठियां अचे जे फौरन पुठियां अचे ऐं उनजो लाॻापो कंहिं ॿिए इस्म ज़मीर या ज़र्फ़ सां ॾेखारे तंहिंखे हर्फ़ जर चइबो आहे ॾिसो वरी इनखे रिपीट था कयूं तंहिं करे उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म या ज़मीर जे फौरन पुठियां अचे ऐं उनजो लाॻापो ॿिए इस्म ज़मीर या ज़र्फ़ सां ॾेखारे तंहिंखे हर्फ़ जर चइबो आहे असां मथे जुमला पढ़ी आयासीं मथे जुमलनि ते असां जेको आहे सम्झी आयासीं ऐं उन जे असांखे हिते से वज़ाहत कई आहे त इहे अहिड़े नमूने सां असां अॻिते वधंदा रहंदासीं ठीकु आहे उहे हर्फ़ जो ॿिनि लफ़्ज़नि जुमले जे ॿिनि भाङनि या जुमलनि खे पाण में ॻंढे तंहिंखे हर्फ़ जुमलो चइबो आहे हाणे असां छा किथे पहुतासीं हाणे असां पहुता हू हुयो हर्फ़ जर हाणे असां आया आहियूं हर्फ़ जुमलो ते ॿिनि लफ़्ज़नि या ॿिनि जुमलनि खे मिलाईंदड़ हर्फ़ जुमला ऐं में ऐं ब त बि या पर ऐं छाकाणि त अहिड़ा हर्फ़ जुमला आहिनि यानी मिलाईंदड़ या ॻंढींदड़ लफ़्ज़ आहिनि जेके ॿिनि लफ़्ज़नि या ॿिनि जुमलनि खे पाण में मिलाइनि था तंहिंजे करे इन्हनि खे बि हर्फ़ जुमलो चयो वेंदो आहे ठीकु आहे असां इन्हनि खे उते हलूं था हर्फ़ जुमलो अमीन ऐं अकबर ॿ भाउर आहिनि अवां बेशक पंहिंजा कमेंट जारी रखिजो छाकाणि मां हितां लेक्चर ख़तमु करे जीअं पोइ वेंदुमि त अव्हांखे उन्हनि जो रिप्लाई ज़रूरु मां ॾींदुसि पंहिंजे फेसबुक ते उन पेज ते अची छोकिरो या छोकिरी हिन स्कूल में दाख़िल थी सघनि था हिते दाल लिखिजी वियो आहे ख जो मूंखां भुल में थी वियो आहे छोकिरो या छोकिरी हिन स्कूल में दाख़िल थी सघनि था हू डॉक्टर आहे ऐं हीअ नर्स आहे ठीकु आहे कहिड़ा अखर आहिनि कहिड़ा हर्फ़ आहिनि जेके हर्फ़ जुमलो आहिनि इनखे ॻंढिनि था उहे अव्हां पंहिंजे कमेंट में लिखंदव पहिरें जुमले में ॿिए जुमले में टीं जुमले में जेके जेके आहिनि अव्हां उन्हनि खे ॿुधाईंदा पहिरें जुमले में हीअ जेको अखर हर्फ़ आहे उहो हर्फ़ जुमलो आहे ॿिए में ही हर्फ़ जुमलो आहे टे में ही हर्फ़ जुमलो आहे ठीकु आहे मां जलसे में कोन वयुसि छाकाणि त मूंखे वक़्तु मिली न सघियो जेकॾहिं इहो कमु कंदे त नुक़सान में वेंदे हिन ॿियनि खे नसीहत कई पर ॿिन्ही मां हिकिड़ो ज़रूर वञे हिन ॿिन्ही खे नसीहत कई पर ॿिन्ही मां हिकिड़ो ज़रूर वञे हिन स्कूल में 10 छोकिरियूं ऐं 20 छोकिरा पढ़ंदा आहिनि ही असां जेको पढ़ूं पिया था ही हर्फ़ जुमलो आहे ठीकु आहे तव्हां मूंखे ॿुधाईंदव त इन मां कहिड़ो जेको लफ़्ज़ आहे उहो हर्फ़ जुमलो में अचे थो हेलो मां ऑनलाइन क्लास में अचो क्लास में उठां
सॉरी घणा फोन हुई त जेकर अर्जेंट लीक खणनी पई। ये जुमला आहिनि, इन्हनि जुमलनि में असांखे लाज़मी तौर ते इहे अखर उहे हर्फ़ ॾिसणा आहिनि त कहिड़ा हर्फ़ ॻंढिनि था, ॻंढिनि कहिड़ा था, जेके ॻंढींदड़ लफ़्ज़ आहिनि, हर्फ़ आहिनि, असां उनखे हर्फ़ जुमिलो चवंदा आहियूं। हाणे ॾिसो न सिर्फ़ उनमें पर ही जेके हर्फ़ आहिनि इहे ॿिनि इस्मनि खे बि पाण में ॻंढींदा आहिनि। पीउ ऐं पुटु, तूं ऐं मां, तूं या हू। ठीकु आहे, ॻंढनि बि था, धार बि कनि था, या सिर्फ़ जुमिलो ज़मीरनि खे धार नथो करे पर उनजे वसीले उन ॿिनि ॼणनि जी ॻाल्हि कजे थी। तूं या हू, तूं ऐं मां, पीउ ऐं पुटु धार बि कनि था त उनखे ॻंढे करे वरी उनजी अलॻि अलॻि ॻाल्हि बि कजे थी। हरफ़ जुमिलो ॿिनि जुमिलनि जे मेलाप लाइ कमु आणंदो आहे। जीअं ज़ुल्म क़ाइमु आहे पर ज़ुल्म क़ाइमु रही न सघंदो। ज़ुल्म क़ाइमु आहे पर ज़ुल्म क़ाइमु रही न सघंदो। ठीकु आहे, इन में कहिड़ो हर्फ़ जेको आहे उहो हर्फ़ जुमिलो आहे, उहो अव्हां मूंखे मैसेज कंदव। मुड़ुस थिजे या मुड़ुस जे पनाह में रहिजे। असां में आम तौर ते चयो वेंदो आहे मुड़ुस थिजे या मुड़ुस जे पाड़े में रहिजे। ठीकु आहे, ई साॻिया जुमिला आहिनि ऐं साॻियो मफ़हूम आहे। ॻाल्हि हिते निकिरे थी, असांखे सिर्फ़ु हिते ॾिसणो आहे त कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके धार कनि था या ॻंढनि था ऐं इन्हनि ॿिन्ही जी अलॻि अलॻि माना खे वाज़े कनि था पिया। ठीकु आहे, असां अॻिते हलूं था। शर्तिया हर्फ़ जुमिलो कहिड़ा उहे हर्फ़ आहिनि जेके शर्तिया इस्तेमालु थियनि था, जेके शर्तिया जुमिला आहिनि। जे हू अचे हा त इज़त मिले सा, शर्तो जे अचे हा त शर्त मिले सा। इन जे करे उनखे पहिरियों ई वाज़े कयो वियो आहे त इहो शर्त वारो जुमिलो आहे। जेकर हू पढ़े हा त अॼु वॾो मर्तबो माणे सघे हा। इहे लफ़्ज़ आहिनि, इहे हर्फ़ जुमिलो आहिनि जेके इन्हनि में ज़ाहिर कनि था। ऐं इहे ई जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके असां असल में सोचींदा आहियूं त इन्हनि जी कहिड़ी माना, कहिड़ो मफ़हूम आहे। मफ़हूम इन्हनि सां जॾहिं ॻंढियल हूंदो आहे तॾहिं निकिरंदो आहे। जेकॾहिं इन्हनि खे धार करे छॾिबो तॾहिं मफ़हूम कोन निकिरंदो। हू पढ़े हा अॼु वॾो मर्तबो माणे सघे हा। हिक ॿिए सां ॻंढियल हिकिड़ी शइ हूंदी आहे तॾहिं उहो मुंहिंजी माना ऐं मफ़हूम ऐं सम्झाणी मुकमल निकिरी सघंदी आहे। जेकॾहिं तूं महिनत करी हा त ज़रूर कामयाब थी हा। लफ़्ज़नि ते गौर कजो। मां इन करे आहिस्ता आहिस्ता पोइ स्लाइड खे हलायां त जीअं असां इन्हनि शयुनि खे सम्झी सघूं, असां इन शयुनि खे वधीक बहितर नमूने सां पढ़ी सघूं ऐं अॻिते वधी सघूं। तूं भले वञ बशर्त के सुभाणे जल्दी मोटंदे। शर्त कहिड़ा आहिनि? पहिरें जुमिले में शर्त आहे जे अचे हा त इज़त मिले सा। जेकर हू पढ़े हा त अॼु वॾो मर्तबो हा। कंडीशनल भी हूंदा आहिनि, कंडीशनल आहे, कंडीशन आहे, उहा कंडीशन इहा हुई अची हा त तोखे मिले हा, आई कोन त तोखे शइ कोन मिली। अहिड़े नमूने सां इन्हनि शयुनि में, इन्हनि लफ़्ज़नि में इन्हनि जो ध्यानु रखियो वेंदो आहे त इहो ग्रामर या सिंधी व्याकरणीअ में कहिड़ो लफ़्ज़ जो जुमिलो थींदो ऐं कहिड़े क़िस्म में इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, अगरि देर सां सुम्हंदे त सवेर उथी न सघंदे, त सवेर उथी न सघंदे। मां ख़तमु कोन कयां, तव्हां भले इन जुमिलनि खे थोरो नज़र रखो, इन ते ध्यानु ॾियो त इन्हनि जुमिलनि में कहिड़ियुनि शयुनि खे वाज़े कयल आहे। मां कोशिशि कयां थो, मूं वटि नेट हले पर हाणे ॾाढो नेट मूंखे तंग कयो आहे।
जेके अकेला नथा इस्तेमाल थियनि, कंहिंजे वास्ते इस्तेमाल थियनि था, या किथे पहुचजे थो तवसुत सां पहुचे थो, कंहिंजे जेको आहे मदद सां पुॼिजे थो वञी, इन सां असां पढ़ी आया आहियूं बिल वास्ता। कल असां जॾहिं फेल पढ़ियोसीं, फेल बिल वास्ता पढ़ियोसीं, असां उनखे सम्झो बि हुयोसीं। अॼु हिते वरी सिर्फ़ ऐं सिर्फ़ उहे जुमला आहिनि, त कहिड़ा जुमला बिल वास्ता थियनि था। हिन क़िस्म जे हर्फ़ जुमलनि जा मिसाल ही आहिनि त जंहिं सूरत में छाकाणि त छोजो। ठीकु आहे, इहे लफ़्ज़ जेके मख़सूस लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे हर्फ़ जुमलो चयो वेंदो हिते। त उहे जॾहिं जुमले सां ॻंढिबा वञी त इहे वास्तो ॾेखारींदा कंहिं ॿिए सां, इहे वास्तो ॾेखारींदा कंहिं ॿिए सां, तंहिंखे असां चवंदा आहियूं बिल वास्ता हर्फ़ जुमला। अचो जुमलनि ते छालाए जो ऐं छालाए त, इहे अखर बि उन में ई शामिल आहिनि। अचो हाणे हेठि, ज़ाहिर तौर नज़र ईअं थो अचे त इहे मिसाल शर्तिया हर्फ़ जुमले जा आहिनि, जेको मथे हुयो, जो असां पढ़ी आयासीं, पर इस्तेमाल जे लिहाज़ खां इहे बिल वास्ता हर्फ़ जुमले जा मिसाल आहिनि। रिआयत वारा हर्फ़ जुमला, जेतोणीक चयो हो मां तॾहिं बि हू कोन आया, जेतोणीक चयो हो मां तॾहिं बि हू कोन आया। घणो ई सोचियो हो मां, समझायो हो मांसि, तंहिं हूंदे बि हू कोन मुड़ियो। जॾहिं मां ऑफिस पहुतुसि तॾहिं मूंखे इहा ख़बर पई, छाकाणि जॾहिं पहुचे तो बिल वास्ता, वास्तो खां ऑफिस सां वास्तो पयुसि त हुनखे ख़बर पई। जीअं ई अव्हांखे मोकल मिले तीअं सिधो घर अचिजो। जॾहिं हुन जवाब ॾिनुसि, रिआयत वारा बि आहिनि, जंहिंमें रिआयत मिलियल आहे, जंहिंखे इहा हिते त कीअं ख़बर पई थी। ठीकु आहे, जो वरी मथे जुमला असां वञूं था बिल वास्ता हर्फ़ जुमलनि ते, तंहिं सूरत में छाकाणि त, छोजो, छालाए जो ऐं छालाए त। ठीकु आहे, हाणे हर्फ़ निदा। हर्फ़ निदा उहो लफ़्ज़ आहे जो सॾु करणु या दिलि जी कंहिं हालत ज़ाहिर करण महिल वात मां अहिड़ा लफ़्ज़ कढजनि था। हर्फ़ निदा जी माना सॾु या दांह आहे। वाह वाह मूंखे इनाम मिलियो, अफ़सोस हू मरी वियो। शल मां इनाम खटां, अड़े हेॾां अच। हाणे इन्हे जगह ते जॾहिं हर्फ़ निदा असां पढ़ूं था, असांखे इहा ज़हन में शइ रखणु घुरिजे। हर्फ़ निदा, निदा जी माना ई आहे सॾु या दांह। इन में असांजा जेके पंहिंजा एक्सप्रेशन्स हूंदा आहिनि, असांजो जेको रवैयो हूंदो आहे, असांजो जेको ज़ाहिर करणु हूंदो आहे, कावड़ जो इज़हार करणु हूंदो आहे, ख़ुशी जो इज़हार हूंदो आहे, उन इज़हार खे ज़ाहिर करे सघिबो आहे। जेको बि थींदो आहे, असां कंहिं ॾुख में वेठा हूंदा आहियूं, उते खिलंदासीं कोन, मोतीअ में वेंदा आहियूं, खिलंदा कोन आहियूं। जेकर ख़ुशी वारी ॻाल्हि हूंदी आहे त असां उते रोअण हार कम कोन मुंहुं कंदा आहियूं। अहिड़े ई जिते कावड़ हूंदी आहे त उते असां मुतमइन अंदाज़ सां न हूंदा आहियूं, छाकाणि त किथे उहे असांजा पंहिंजा अंदाज़ आहिनि, असां उन कहिड़े अंदाज़ सां उनखे ज़ाहिर कयूं था। इते ज़ाहिरी तौर ते असांजो जेके एक्सप्रेशन्स आहिनि उहे ई अहमियत वारा हूंदा आहिनि, त असां कहिड़े नमूने सां उन्हनि खे ज़ाहिर कयूं था, पंहिंजनि जज़्बनि खे, पंहिंजे एहसास खे, पंहिंजे जेको आहे सो ॻाल्हि खे, पंहिंजे अंदाज़ खे अवां उन्हनि जे साम्हूं कीअं पेश कजे थो। हुजे ॻाल्हि कावड़ वारी, हा त तोखे हीअं करणो घुरिजे, हा त तोखे करणो पवंदो, कावड़, वाह वाह न, वाह वाह मूंखे इनाम मिलियो, ईअं त कोन थींदो न। इन लाइ असांजा अंदाज़, असांजा जेको नमूनो आहे, उन नमूने जे लिहाज़ खां ई कबो। ऐं काश मां इनाम खटा, माना इन्हनि लफ़्ज़नि ते छिक ईंदी
ऐं इन्हनि खे लाइ ॿुधो इन्हनि खे हर्फ़े निदा चयो वेंदो आहे। सो हिते अची विया आहिनि उहे जेके पोइ रहिजी विया अवी कामयाब थिया छाकाणि त अवां महिनत कई विच में ॿी शइ थी आहे जंहिं सूरत में होशियार शागिर्द आहीं तंहिं सूरत में तोखे इनाम मिलण घुर्जे। तूं सवेल पहुची वें छो जो तो वटि पंहिंजी सवारी हुई। जलसे में कोन पियो छाकाणि त तबीयत वटि अहिड़ो पेर भरियो आहे। इहे जेके लफ़्ज़ आहिनि छा जा हुआ उहे जेके पोयां कामयाब थिया छाकाणि त अवां महिनत कई महिनत सां वास्तो हुयो लाॻापो हुयो जो त कामयाब थियो। तंहिं सूरत में तोखे इनाम मिलण घुर्जे छो त ॿिए सां वास्तो ॾेखारेस थो इन जे करे उनखे बिल वास्ता चयो वियो आहे। तूं सवेल पहुची वएं छो जो तो वटि पंहिंजी सावई लाॻापो ॾेखारे थो तंहिंजे करे करे थो। हू जलसे में कोन वियो छाकाणि त तबीयत ठीकु कोन्हे। तबीयत जेको आहे हुनसां उहे इन जे करे जेको थो छाकाणि जेको लफ़्ज़ आहे उहो बिल वास्ता ॾेखारे थो। मां हिननि वटि वेंदुसि छा लाइ त हुननि बि असां वटि अहिड़ो पेर भरियो आहे। ये बिल वास्ता आहिनि जन वास्तो ॾेखारे तंहिंजे उहो लफ़्ज़ जो अॻु अचे थो ऐं जेको अॻु अचे तो जल्दी जल्दी में स्लाइड ठाहियूं आहिनि। निदा लफ़्ज़ जी अरबीअ में माना सॾु या दाह आहे तंहिं करे फ़क़ति सॾु करण वारा सचा पचा हर्फ़ निदा हूंदा आहिनि जीअं त ए अड़े ओ वग़ैरह। ठीकु आहे इन्हनि लफ़्ज़नि ते हक़ीक़ी जेके लफ़्ज़ आहिनि इहे आहिनि जेके सॾु करणु विझंदा ऐं निशानी जेका आहे अजब जी निशानी उहा हर्फ़ निदा में लाज़मी ईंदी आहे। जेकॾहिं उहा निशानी न हूंदी त असां चवंदासीं त इहो हर्फ़ निदा कान्हे को छो त कंहिंखे सॾु करण महिल कंहिंखे मुखातिब थियण महिल इहा निशानी असां ज़रूरु लॻाईंदा आहियूं। हर ज़बान में हाणे हिते थोरो हर्फ़ निदा खे असां वज़ाहत सां पढ़ूं था। हर ज़बान में अहिड़ा बेशुमार निदाई आवाज़ ऐं लफ़्ज़ कम आंदा अलम गम तअज्जुब तमन्ना ख्वाहिश नफ़रत हैरत इकरार इनकार ऐं शाबाश जो इज़हार कयो वञे अहिड़नि सभिनी लफ़्ज़नि खे हर्फ़ निदा चइबो आहे। ठीकु आहे ही उहे सभु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके जिन में इन्हनि सभिनी जो इज़हार कयो वञे जेके असांजे शयूं साम्हूं आहिनि। इहे शयूं कहिड़ियूं इहे रंज ख़ुशी अलम वग़ैरह वग़ैरह जेतिरियूं बि आहिनि इन्हनि में हर्फ़ निदा अची वेंदो आहे। इन्हनि जो इज़हार करण महिल उहे कहिड़ा अल्फाज़ आहिनि माज़रत उहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके इन्हनि खे ज़ाहिर कनि था। अचो ख़ुशीअ जे जे लाइ जॾहिं असां ख़ुशी जो इज़हार कयूं उन जे लाइ लफ़्ज़ आहिनि वाह वाह मां पास थी वियुसि वाह वाह तूं ॾाढो सुठो कमु कयो आहे अहिड़े नमूने सां वाह वाह मूंखे इनाम मिलियो माना इहा ख़ुशी जी आहे। ख़ुशी इज़हार इन ख़ुशी जे इज़हार खे असां चवंदा आहियूं हर्फ़ निदा में ख़ुशी जे इज़हार लाइ हर्फ़ जेको इस्तेमालु कयो थो जेको वाज़े करे थो त इहो हर्फ़ निदा आहे उहो वाह वाह आहे। ॿिए नंबर ते आहे अफ़सोस ऐं रंज जे इज़हार जे अफ़सोस आहे रंज हाय 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 हिन ज़ुल्म करे अंदाज़ ऐं जेको असांजो ज़ाहिरी करण जो आहे उहो बि ईअं हुजणु घुरिजे। अफ़सोस मां तुंहिंजी मदद करे न सघंदुसि छो त मूंखे इहो कोन थो अचे अड़े तबाह थी वियो ज़ाहिर करणो आहे ख़ुशी गम ॾुख
कहिड़ो आहे, रंज कीअं आहे, अफ़सोस कीअं आहे, उनखे पंहिंजे चेहरे ते बि ज़ाहिर करणो पवंदो आहे। ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त इहो ई जेको आहे उहो रंज आहे ऐं हर्फ़े निदा आहे। घोड़ा हिन जी टंग भॼी पई, अफ़सोस थियो। घोड़ा हुन जी टंग भॼी पई, माना हिकु शुरूआती जेको आहे सो कीअं भॼी करे ऊपर असां इज़हार जेको हूंदो आहे, असां अपीयरेंस असां जेको ज़ाहिर करण जो नमूनो हूंदो आहे, उन नमूने में ख़बर पवंदी आहे। ताजुब, हैरत जे इज़हार जा लफ़्ज़, मां हिन अहिड़ो कर कयो, यार हिनखे करणु न घुरिजे हा, जो कयो आहे, अफ़सोस। वरी अड़े ताजुब, हैरत, अड़े ही छा कई, तमन्ना एक ख्वाहिश जो इज़हार, शाम तो कामयाब थी, ख्वाहिश शाम तो कामयाब थी, काश तू मदद कर सकी हा। सॾ करण लाइ कम ईंदड़ लफ़्ज़, ख़ासि सॾ करण जे लाइ जेके लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि पियो करे। अड़े हेॾां अच, असां कंदा आहियूं होटल ते वेंदा आहियूं, बेरे चवंदा आहियूं अड़े बेरा हेॾे आ, अड़े ओए हेॾे अच, छाकाणि असां उन्हनि खे पंहिंजे पाण खां घटि मञींदा आहियूं, असां उन्हनि खे इंसान सम्झंदा ई न आहियूं, ऐं असां उन्हनि ते जेका पंहिंजी रोब ॼमाइण जे लाइ असां उनखे सॾींदा आहियूं। पंहिंजो नौकर हुजे, पाण खां घटि हुजे, पाण वॾे खां ॾेई छॾ कयूं, पंहिंजे उहिदे खां असांजे खां को वॾो हुजे उनखे ॾेई छॾ कयूं, न उते असां ईअं कंदासीं, छो उते असांखे डपु हूंदो आहे त ही असां सां घटि वधि करे सघे थो, असांखे जेको सो मार सघे थो, ही असांखे तंग करे सघे थो, पर असां जेको घटि हूंदो न उहो अड़े हेॾे हेॾे हे छो कई, तोखे करणु घुरिजे हा, न इहा सॾ करण लाइ या तमन या हर्फ़ निदा में आहिनि लफ़्ज़ जेके कंदा हिम्मत अफ़ज़ाई लाइ, शाबाश शाबाश, तूं इहो तारीफ़ जेको कमु कयो आहे, तोखे इहो करणु घुरिजे हा, छाकाणि तूं महिनत कई आहे, तोखे इनाम मिलणु घुरिजे हा, शाबाश ज़बरदस्त। नफ़रत जो इज़हार लाइ, तूं वॾो बुज़दिल निकिते, तोखे इहो कमु अचे ई नथो, तोखे करणु ई कोन थो अचे, तूं बहादुर आहीं ई कान, इन करे इहो कमु कयो अथई, जेकर हुजे या तो में जेको दम त करे सघी हा, न कोन्हे को। हेफ़ आहे तोते यार, हेफ़ आहे तोते, तूं मूंखे दुखो ॾिनो, तूं फोट तां बेकार माण्हू आहीं, कोन खपे हिते तूं मूंखे, ॿुधी मर वञी, मर बुरजी, ये अल्फाज़ हैं जेके नफ़रत लाइ, नफ़रत जो इज़हार करण लाइ कम अचनि था। ये कुछ लफ़्ज़ हुआ हर्फ़े जुमलो, हर्फ़े जर, हर्फ़े निदा। उम्मीद तो कयां नाक़स ॼाण जे करे तव्हां सां शेयर कंदो आहियां जे त आईंदे इहे शयूं अचणियूं आहिनि, इन्हनि खे असां अहिड़े नमूने सां इस्तेमालु करे सघूं था जेके असां वटि शयूं ग़लति आहिनि उन शयुनि खे सही करे सघूं था। ठीकु आहे, इंशाअल्लाह सुभाणे असां हिकु नए उनवान सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं इन साॻिए टाइम ते। अल्लाह हाफ़िज़।